सिंध सरकार रोड हादसनि खे नज़र में रखंदे अनफिट गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जे हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट खाते जे अमलदारनि सॼी सिंध में अनफिट कमर्शियल गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। ट्रांसपोर्ट खाते जे अमलदारनि चयो आहे त केतिरियूं ई गाॾियूं ॿियनि सूबनि जे मोटर व्हीकल इंस्पेक्टर्स जा जारी कयल फिटनेस सर्टिफिकेट्स इस्तेमाल करे रहियूं आहिनि। उन्हनि गाॾियुनि जो सिंध जे मोटर व्हीकल इंस्पेक्टर्स जे ज़रिए फिज़िकल मुआइनो न थियो आहे ऐं न ई उन्हनि गाॾियुनि खे मुक़ररु कयल तरीक़ेकार तहत फिटनेस सर्टिफिकेट जारी कया विया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ॿियनि सूबनि में रजिस्टर्ड केतिरियूं ई कमर्शियल गाॾियूं मुस्तक़िल तौर ते सिंध में हली रहियूं आहिनि और उन्हनि गाॾियुनि खे ॿियनि सूबनि जे अख़्तियारनि पारां फिटनेस सर्टिफिकेट जारी कया विया आहिनि। असांखे लॻे थो त सर्टिफिकेट्स जारी करण वक़्तु गाॾियुनि जो मुआइनो न कयो वियो ऐं उन्हनि सर्टिफिकेट्स जी सदाकत ऐं मयार ते सवालिया निशान आहिनि। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध जे रोडनि ते अनफिट गाॾियुनि जी मौजूदगी ट्रैफ़िक हादसनि ऐं हयातियूं खसण वारनि वाक़िअनि में वाध जो सबबु बणिजी रही आहे। सिंध जे सीनियर इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मिशीनी ख़राबियुनि जे करे ड्राइवरनि ऐं पैदल हलण वारनि जूं हयातियूं दाव ते लॻल रहंदियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सॼी सिंध में रजिस्टर्ड कमर्शियल गाॾियुनि खे नवां फिटनेस सर्टिफिकेट हासिल करणा पवंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ॿियनि सूबनि में रजिस्टर्ड पर सिंध में मुस्तक़िल तौर ते हलंदड़ कमर्शियल गाॾियुनि खे बि सिंध सरकार खां फिटनेस सर्टिफिकेट हासिल करणा पवंदा। रूट परमिट जारी थियण या तजदीद वक़्तु समूरनि कमर्शियल गाॾियुनि खे QR कोड वारो मुस्तंद सर्टिफिकेट पेश करणु ज़रूरी हूंदो। समूरनि कमर्शियल गाॾियुनि जे ड्राइवरनि वटि मुस्तंद ड्राइविंग लाइसेंस हुजण बि लाज़मी करार ॾिनो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त उन्हनि क़दमनि जो मक़सदु सिंध में हलंदड़ कमर्शियल गाॾियुनि जो मुनासिब मुआइनो ऐं तस्दीक यकीनी बणाइण ऐं गैर मौज़ून गाॾियुनि जे करे ट्रैफ़िक हादसनि में घटिताई आणणु आहे। अनफिट गाॾियुनि जी बिना कंहिं रोक रंडक जे नक़ुल हरकत इंसानी हयातुनि लाइ वॾो ख़तरो आहे। समूरनि कमर्शियल गाॾियुनि खे हिकु शफ़ाफ़ फिटनेस सर्टिफिकेशन सिस्टम में आंदो पियो वञे।